अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो हिन सिंध धरती जो नंढो आर्टिस्ट अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान। दोस्तों जीअं त मां सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चाहींदड़नि खे पंहिंजे ॾिसंदड़नि खे जेके मुंहिंजे पाकिस्तानी अवाम या मुंहिंजा पहिरीं प्यारा मुंहिंजा मिट मुंहिंजा माइट मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ सभिनी खे हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट कंदुसि त मां यूट्यूब जॉइन कयो आहे ऐं यूट्यूब मुंहिंजो नालो आहे कमाल खान टीवी। सो सभिनी खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन यूट्यूब खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट्स ॾींदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। मां हिन पंहिंजे चैनल ते तमामु सुठा सुठा वीडियो ठाहे तव्हांखे ॾेखारींदुसि त असांजी रिकॉर्डिंग कीअं थी थिए, असांजी शूट कीअं थी थिए, असां कीअं था कयूं, वेहूं कीअं था, कमु कीअं था कयूं, उथूं कीअं था, खाऊं कीअं था, पीऊं कीअं था। इहे सभु मज़ा मां तव्हांखे ॾेखारींदुसि। आंधी सेट ते पहुची दोस्तनि सां मुलाक़ात कराईंदुसि, तव्हांखे आर्टिस्टनि सां तव्हांखे कचहरी कराईंदुसि, जेके असांजे सिंध जा सुठा सुठा आर्टिस्ट असांजा सीनियर आहिनि उन्हनि सां तव्हांखे कचहरी कराईंदुसि, उन्हनि सां तव्हांखे मिलाईंदुसि, उनजे बाबति तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं मां सुठी कोशिशि कंदुसि त मां तव्हांखे एंटरटेनमेंट कयां पंहिंजे हिन चैनल तां। मुंहिंजी कोशिशि इहा रहंदी, पर तव्हां सभिनी जी कोशिशि इहा रहंदी त मुंहिंजे हिन चैनल खे तव्हां दोस्त मिली करे मुंहिंजो साथ ॾींदा, हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट्स ॾींदा त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। मां तव्हांजो पंहिंजो अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान। सलामत, साथ सलामत।